सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी ज़हर ज़िंदगी जेतिरो मां दरगुज़र करे ठाव करण थो चाहियां न, इहो कमाल ई ओटो ओतिरो ई दुश्मनीअ जी बाहि खे भड़काइण था चाहिनि। अबा जेको वस में तुंहिंजे आहे उहो त तूं करीं थो पियो। जेकॾहिं हू मूंखे ॿधी मीरा खे आज़ाद कनि था त मां अॼु ई पंहिंजे पाण खे वञी क़ैद करायां, पर हू ज़ालिम कॾहिं बि इहो कोन कंदा। सुभाणे जेकॾहिं ख़बर पवे त वलूअ जो क़ातिल ॿियो केरु आहे, पोइ छा असां ॻाल्हियुनि में ॾोही न थींदासीं? खुदा जे वास्ते हिन खे माफ़ कयो। न भेण न, कंहिं बि ज़ालिम खे मिंथ न कर ऐं इन्हनि मां रहम जी उमेद न रख। जेकॾहिं असांखे ॿी चाल खेॾणी आहे त पोइ ॻाल्हियुनि में मूंखे न हुअणु घुरिजे। ठीकु आहे रबन, मां कोशिशि कंदुसि त हाकिम ख़ान खे ॻाल्हियुनि में राज़ी करे मीरा ऐं वारिस खे आज़ादु कराए। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।